सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सलाम रमज़ान नशियात में अवां सभिनी खे दिल जे तमाम ते गहराइन सां भलीकार चवां थी ऐं उम्मीद कयां थी तव्हां सभई बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो ऐं अव्हांखे नशियात जो इंतज़ारु हूंदो आहे त इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि ऐं अव्हां जी ख़िदमत में असां हाज़िर आहियूं। ये नशियात अव्हां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां ऐं करशी जामे शीरी सहरी हुजे या इफ्तारी हुजे, ॿिन्ही में तमामु घणी इस्तेमालु थींदी आहे ऐं हीअ मशरूब असां तमामु घणो इस्तेमालु कंदा आहियूं। या आम ज़िंदगी में बि तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे छो त हीअ सेहत बख़्श आहे ऐं अॼुकल्ह फोटे जे फ्लेवर में बि अवेलेबल आहे। जेकॾहिं अव्हांखे फोटे जो फ्लेवर तमामु घणो पसंदि आहे त पोइ अव्हां इंतख़ाब करे सघो था करशी जामे शीरी वारनि जो। उनखां पोइ ताउन हासिलु आहे टेलीनॉर 4G वारनि जो ऐं टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा पिणु तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इंटरनेट जेकॾहिं तेज़ रफ़्तार न हुजे त पोइ ज़िंदगी थोरो परेशानी जो शिकार थी वेंदी आहे। त इन करे इंटरनेट अॼुकल्ह वक़्त जी ज़रूरत आहे, हर इंसान जी ज़रूरत आहे। इंटरनेट जेकॾहिं सुठो कमु कंदी आहे त पोइ मूड बि सही हूंदो आहे, त पोइ अव्हां इंतख़ाब करे सघो था टेलीनॉर 4G जो। उनखां पोइ सहकारी आहिनि वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद। जेकॾहिं अव्हांखे हैदराबाद में प्राइम लोकेशन ते सुठो बंगलो खपे, सुठो घर खपे, सुठो अपार्टमेंट खपे त पोइ अव्हां रुजू करे सघो था वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां। आसान किस्तनि में ऐं मुनासिब रक़म में अव्हां सुठो घर हासिलु करे सघो था। उनखां पोइ ताउन हासिलु आहे सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जो। सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट नवां रिश्ता जोड़े तमामु बहितरीन चांहि जी पती आहे। जेकॾहिं चांहि जा शौक़ीन आहियो त पोइ अव्हांखे ज़रूरु आज़माइणु खपे ऐं चांहि कड़क ऐं बाक़ाइदा दमदार ठहंदी आहे। उनखां पोइ ताउन हासिलु आहे रूह अफ़ज़ा वारनि जो। ऐं रूह अफ़ज़ा जो जेको मशरूब आहे उहो बि सालनि खां वठी असांजे घरनि में इस्तेमालु थींदो पियो अचे। सेहत बख़्श आहे ऐं तमामु घणो ज़ाइक़ेदार आहे, सो अव्हां इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं नई ऑलपर्स डेयरी क्रीम ताज़े खीर मां बणाई वेंदी आहे ऐं हाणे नई पैकिंग में पिणु दस्तियाबु आहे। ऑलपर्स क्रीम घाटी ऐं मज़ेदार आहे छाकाणि त इहा क्रीम उन्हनि मेहुनि ऐं गउनि जे खीर मां तयारु कई वेंदी आहे जिन जी पालना असां घर में कंदा आहियूं, जिन खे असां घर में पालींदा आहियूं ऐं उन्हनि मेहुनि ऐं गउनि जो जेको खीर हूंदो आहे तमामु मिठो हूंदो आहे ऐं सुठो हूंदो आहे, सेहत बख़्श हूंदो आहे। ऑलपर्स क्रीम खे अव्हां सुबुह जो नाश्ते में इस्तेमालु करे सघो था, ख़ासि करे पराठे सां, डबल रोटी सां, मेवनि सां इस्तेमालु करणु चाहियो तॾहिं अव्हां करे सघो था ऐं माखीअ सां जेकॾहिं अव्हांखे पसंदि अचे त पोइ माखी सां बि अव्हां खाई सघो था। ऐं रमज़ान करीम में तमामु घणियूं डिशिस तयारु थींदियूं आहिनि त रमज़ान में फ्रूट चाट असां ठाहींदा आहियूं, ट्राइफल ठाहींदा आहियूं, उन्हनि में बि अव्हां क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। ऐं ईद अचण वारी आहे त यकीननि गोश्त जी कढ़ाई तयारु थींदी या कोरमो तयारु थींदो, क्रीमी चिकन तयारु थींदी त उन में अव्हां ऑलपर्स क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। उनखे अलावा अव्हां केक में इस्तेमालु करे सघो था, फ्रूट चाट में ऐं सयुनि जो जेको शीर खोरमो हूंदो आहे उन में अव्हां इस्तेमालु करे सघो था। बहरहाल अव्हांखे जंहिं शइ में पसंदि हुजे क्रीम जो ज़ाइक़ो अव्हां उन में इस्तेमालु करे सघो था। तमामु बहितरीनु आहे ऐं सेहत बख़्श आहे। हूअं त मां कोशिशि कंदी आहियां शुरूआति में का ॻाल्हि का सुठी अव्हां सां वंडियां ऐं अॼु बि दिलि चए पई, पर वक़्तु घटि आहे। अॼु जेके महिमान आहिनि उन्हनि सां मिलण जी मूंखे त जल्दी हुई पर यकीननि अव्हांखे बि इंतज़ारु हूंदो। ऐं हिकिड़ी नात ख़्वाह जे लाइ तमामु घणियूं असांखे फरमाइशूं आयूं त अदी अव्हां उन्हनि खे ज़रूरु इनवाइट कयो। मां मदाहे मुस्तफ़ा जी ॻाल्हि कयां पई ऐं मदाहे मुस्तफ़ा में हिकिड़ो आवाज़ु जेको हिन महिल अव्हांजे दिलनि ते राज करे पियो, अव्हांजी फरमाइश पहुती ऐं अव्हां चयो त अदी उन्हनि खे हिते ज़रूरु अव्हां सॾियो, उन्हनि खे इनवाइट कयो। त अॼु असां उन्हनि खे इनवाइट कयो आहे ऐं उमेदु कयां थी त उन्हनि जो आवाज़ु, उन्हनि जो अंदाज़ अव्हांखे हिते ॿुधी करे तमामु सुठो लॻंदो। सो अॼु अदी असां कचहरी बि कंदासीं। अदी समीना मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी ख़ुशि आहियो? चाक चङी भली मज़े में? अल्लाह जा खोड़ करम, अल्लाह जा एहसान। ॾिसो अदी तव्हांजा माशाल्लाह परिसार एतिरा थी विया आहिनि जो उन्हनि चयो त अदी खे हिते बि घुरायो।
बसि इहे दुआऊं तव्हां सभिनि जो ॿुधण वारा माशाल्लाह आबाद हुजो अव्हां खे भली कार चवां थी आमीन, आमीन। ऐं उन खां पोइ वरी हिन घर जो भाती हिन टीम जो हिसो तमामु बहितरीन आवाज़ जो मालिक हाजी मखणो फ़कीर हुसैनी साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चवां थी ऐं मदाह मुसफ़ा में अव्हां जज जा फ़र्ज़ बि निभाया, वॾा वॾा मां जा जो अव्हां हिते कही आया आहियो। उन खां पोइ डॉक्टर ग़ुलाम अली साहब मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चवां थी ऐं उन खां पोइ मोहम्मद अब्बास मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, अव्हां खे भली कार चवां थी। सो अदी तव्हांजो आवाज़ जॾहिं मां ॿुधो मदाह मुसफ़ा में त मुंहिंजे दिलि में इहा ख़्वाहिश जागी त मां तव्हांखे लाइव ॿुधां। अॼु इहो मौक़ो मूंखे मिलियो आहे त कचहरी त मां अव्हां सां कंदमि, पर मां चाहियां थी त हमदे बारी ताला सां बाक़ाइदा नशियात जी असां शुरूआति कयूं। त अदी समीना पहिरियों तव्हां हमद ॿुधायो। जी जी जी। बिस्मिल्लाह। इल्लल्लाह 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 सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। इल्लल्लाह इल्लल्लाह तुंहिंजी पियो निवड़त क्या तोखे पियो बाॾाया तुंहिंजी पियो निवड़त क्या तोखे पियो बाॾाया ओ तुंहिंजी हर हर वाखाण पियो गाया इल्लल्लाह 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 जग तू हलाए इल्लल्लाह रोज़ रसाए इल्लल्लाह की न मञन जे के बितनी के रोज़ खराए इल्लल्लाह इल्लल्लाह जेॾो तुंहिंजो नाम सो बाज ओॾाई मंगा जेॾो तुंहिंजो नाम सो बाज ओॾाई मंगा रिय थंबे रिय तुणी सुणा छपर तूं छा गुजारो कहाण सोना तोखे मालूम सबका जग तू हलाए इल्लल्लाह रोज़ रसाए इल्लल्लाह की न मञन जे के बितनी के रोज़ खराए इल्लल्लाह इल्लल्लाह केॾो बाजारो थोरा न तुंहिंजा लाया केॾो बाजारो थोरा न तुंहिंजा लाया तुंहिंजी हर हर वाखाण पियो गाया सोना इल्लल्लाह 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 माग सजे मंज इल्लल्लाह तू सहारो इल्लल्लाह माग सजे मंज इल्लल्लाह तू सहारो इल्लल्लाह कंहिंखे मारी कंहिंखे माग सजे मंज इल्लल्लाह तू सहारो इल्लल्लाह कंहिंखे मारी दोहन मंज कंहिंखे मंज निवड़त इल्लल्लाह माग सजे मंज इल्लल्लाह तू सहारो इल्लल्लाह कंहिंखे मारी दोहन मंज कंहिंखे मंज निवड़त इल्लल्लाह इल्लल्लाह तो मंज उमेद घणी
घणी तुंहिंजा लाइक भाया ओ तुंहिंजी हर हर वाखाण पियो गाया इल्लल्लाह 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 तूने इज्जत इल्लल्लाह तूने जिल्लत इल्लल्लाह बेवसड़न जी दाह बुधण वारो वसवारो इल्लल्लाह तूने इज्जत इल्लल्लाह तूने जिल्लत इल्लल्लाह कंहिंखे मारी दोहन मंझ कंहिंखे मंझ निबड़त इल्लल्लाह इल्लल्लाह सतुर रखज सतार आऊं ऐबन उघाड़ी आहियां ओ सतुर रखज सतार ओ सतुर रखज गफार ओ सतुर रखज रहमान आऊं ऐबन उघाड़ी आहियां ओ ढकीम ढकणहार सोना ॾई पाद पनाह जो तुंहिंजो नाम सतार गफ़ार मुंहिंजो नाम आसी गुनहगार तू रहीम तू करीम तू रहमान तू रहीम तू करीम तू रहमान आई बख्श तू आखिर आऊं भी खतादार इंसान हाँ तूने इज्जत इल्लल्लाह तूने जिल्लत इल्लल्लाह कंहिंखे मारी दोहन मंझ कंहिंखे मंझ निबड़त इल्लल्लाह इल्लल्लाह तोखां पियो बाज गुरां आई सदाई पियो सारिया तोखां पियो बाज गुरां आई सदाई पियो सारिया ओ तुंहिंजी हर हर वाखाण पियो गाया इल्लल्लाह 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 सुभान अल्लाह अदी भले माइक मां रखी सघो थियो यकीन कयो एॾो मिठड़ो ऐं एॾो सुहिणो अवां जो अंदाज़ आहे जो मूं वटि ॻाल्हाइण जे लाइ कुझु कोन बचियो आहे ॿार सारा छा कयां माशाल्लाह तव्हांजो जेको आवाज़ आहे तव्हांजो जेको अंदाज़ आहे उहो पंहिंजे पाण में हिकु सारा आहे हिकिड़ी तारीफ़ आहे त मूंखे इहो ॿुधाइजो अदी तव्हां सिखिया कंहिंखां वरिती आहे माशाल्लाह एॾी सुठी अवां नात पढ़ो थियूं एॾो सुठो हमदमा पढ़ियो असां सिखिया कंहिंखां कोन वरिती आहे मुंहिंजो भाउ हूंदो नंढड़ो मां बि नंढी हूंदी हुअमि पोइ हू उन्हनि खे 5-5 रुपया किथां ख़र्ची मिलंदा हुआ पोइ जामी ॾींदो पोइ चोपड़ियूं वठी अचे नंढड़ियूं पोइ उन्हनि खे माना ईदुनि जूं रातियूं अचनि भलारियूं पोइ उन्हनि में माना असां हिकु गाननि जूं तर्ज़ूं ठाहे पढ़ूं नंढा हूंदा हुआसीं असांखे ख़बर कोन हूंदी त गाना न चइबा आहिनि पोइ गाननि जी तर्ज़नि ते असां ठाहे पोइ माना पढ़ूं चऊं त असां अलाहू था कयूं पोइ केॾीमहिल नफ़िल पढ़ूं केॾीमहिल वरी इहे असां नातूं ठाहे पढ़ूं हो पढ़ीसीं पहिरीं नात मदीने का सफ़र है और में नमदीदा नमदीदा हिन जी तर्ज़ असां ठाही पंहिंजे मुंहुं पर पोइ उहा ई तर्ज़ हुननि जी निकिती हुननि जी हाजी सिद्दीक़ इस्माइल जी सही उहा तर्ज़ उन्हनि जी निकिती पर वरी काफ़ी उन्हनि ते ठाहियोसीं वरी ठाहियोसीं कर दो लिल्लाह करम ए मेरे शाह उमम इन ते वरी असां ठाहियो इन ते असां तर्ज़ ठाही ईअं ठाहींदा हुआसीं पहिरियां पोइ वरी केसटूं आयूं कंहिं बाजी खे माना चयुमि त मूंखे नात सिखण जो शौक़ु आहे पोइ रोई ॾिनमि पोइ उन वरी चयो त ठीकु आहे मुंहिंजी अम्मी खे चयो त हाणे जेको आहे खणी वञे टेप हिनखे ॾे वञी पोइ केसटूं इन्हनि खे असां नातूं असां वठी आयासीं पोइ ईअं पोइ कंहिं भाई बि मदद कई हिकिड़े ईअं केसटुनि वारो भाई सॾिजी वियो मकतब वारो नवाबशाह में वॾो हुनजो माना आहे पोइ उॾे वियासीं केसटूं वठण पोइ जॾहिं बि वेंदा हुआसीं भले हुननि जा 100 ग्राहक अचनि पर चवंदा हुआ पहिरियां त बेबी पसंदि करे पहिरियां केस्ट खणे
पोइ असां जेको आहे सो उन खां पोइ वरी उन हिकिड़ो चकर असांखे इनवाइट कयो पर दावत ॾिनी चयो त ॻाल्हि इहा आहे त एॾियूं जो नातूं भला हेवी खणे थी त भला पढ़ी बि सघे थी या नथी पढ़ी सघे पंहिंजे घर में ॾिनी पोइ वरी माशाल्लाह उते पढ़ी आयासीं पोइ असांजो भाउ जो घणो असां सां ताउन सपोर्ट असांखे उहो थो करे माशाल्लाह माशाल्लाह पोइ वरी कुझु सिंधी नातूं कुझु हद ताईं वरी हाणे आपा आमनत असांजी सही हा, उहा। सही माशाल्लाह माशाल्लाह यकीन कयो थी मां त तव्हांजे हिन अंदाज़ जी सफ़ाई दीवानी थी वई आहियां एॾो सुहिणो अंदाज़ मां जो आहे हाजी मखणो फ़क़ीर हिते मौजूदु आहे तव्हां वधीक बयां करे सघो था मदार मुस्तफ़ा प्रोग्राम जेको हली रहियो आहे हले पियो उन में बि अदी असांजी ईंदी आहे असां ईअं सम्झंदा आहियूं त असांजे मदार मुस्तफ़ा सॼे प्रोग्राम जी वॾी रौनक आहे बिल्कुलु बिल्कुलु संदसि आवाज़ संदसि लहजो ऐं संदसि मिठाण ऐं तमामु हिकिड़ो सुहिणो नात ते उबूर रखे थी पई सही ऐं मदाए मुस्तफ़ा में माशाल्लाह हिन अदीर जेको अंदाज़ आहे उहो तमामु बहितरीनु आहे तमामु सुठो अदी, मौलूदनि वारो अंदाज़ आहे वरी ॾोहीड़े पढ़ण जो जेको अदीर जो अंदाज़ आहे उहो त माना सुभान अल्लाह मूंखे लॻे ईअं थो पियो त असांजे मदाए मुस्तफ़ा जा जेके इनाम आहिनि सभिनि अदी समीना खटे माना बुहारे वञे सभु सभिनि बुहारे वञे अलाह करे कुझु ॿियनि नातखाननि लाइ बि रखे त जीअं ॿियनि खे बि राज़ी कयूं न, अलाह कंदो, अलाह कंदो। जेको लहजो आहे अदी जो आवाज़ आहे जेको अदी जो मिठाण आहे न मूंखे लॻे ईअं थो पियो त बाक़ी नातखान इंतज़ारु कनि सही सो अदी अव्हां जी हिकिड़ी नात तमामु घणी मशहूरु थी आहे सभु को सुखियो वसे थो जी 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 यकीनन मूंखे यादि हूंदी जी, ऐं हिनजी यादि तमामु घणी फरमाइश बि आई आहे त मां चाहींदसि उहा नात तव्हां ॿुधायो अॼु है न माइक अदी अव्हांजे भर में ई आहे बिस्मिल्लाह वधी सबको सुखियो वसे थो सरदार जे
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माना मां छा सारा कंहिं यकीन कयो ईअं अखियूं नम थी वियूं। एॾो सुहिणो माशाल्लाह मुंहिंजो अंदाज़ आहे ऐं जेतिरी अक़ीदत सां जेतिरी हुब सां मां नात पढ़ी आहे न, यकीन कयो हिते जेतिरा बि हाज़रीन वेठा आहिनि उन सभिनी जो ध्यानु मां ॾियो हुयो। हाणे मां चाहींदसि अदी हाजी मखणी फ़क़ीर खे माइक ॾिजो ऐं हाणे हाजी मखणी फ़क़ीर जे आवाज़ में मालिक जो ज़िक्र थी वञे, उन खां पोइ वरी अॻिते सिलसिले खे वधाईंदासीं। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सरदार साथ ॾेई सरदार साथ ॾेई वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कांधी लाहे वञल कबर में सरदार साथ ॾेई सरदार साथ ॾेई सकरात में भी साईं पहिरियां लियो तूं पाई सकरात में भी साईं पहिरियां लियो तूं पाई मिठड़ा मज़ार ताईं मिठड़ा मज़ार ताईं नौकर हुजई नज़र में सरदार साथ ॾेई सरदार साथ ॾेई वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कांधी लाहे वञल कबर में सरदार साथ ॾेई मिट माइट मुंह मटींदा खुद लोड़ भी लटींदा मिट माइट मुंह मटींदा खुद लोड़ भी लटींदा सुडका भरे सटींदा सुडका भरे सटींदा आखिर अकेले घर में सरदार साथ ॾेई सरदार साथ ॾेई वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कांधी लाहे वञल कबर में सरदार साथ ॾेई मखणो फ़क़ीर मुंहिंजो तोरिया हबीब हूंदा या रसूल अल्लाह मखणो फ़क़ीर मुंहिंजो तोरिया हबीब हूंदा मखणो फ़क़ीर मुंहिंजो तोरिया हबीब हूंदो आका ग़ुलाम तुंहिंजो आका ग़ुलाम तुंहिंजो फ़क़ीर हिन फ़िक्र में सरदार साथ ॾे सरदार साथ ॾे वञ जा ॾुखे सफ़र में जंहिं वक़्त लाश कांधी लाहे वञल कबर में सरदार साथ ॾे
सरदार साथ दे। सुभान अल्लाह तमामु मिठड़ो माशाल्लाह अव्हां जो बि अंदाज़ ऐं अॼु यकीन कयो वॾी ख़ुशी थी रही आहे छो त हूअं बि माशाल्लाह मुख़्तलिफ़ आवाज़ असां ॿुधंदा रहंदा आहियूं पर माशाल्लाह दी समीना ऐं हाजी मखणे फ़क़ीर जे अंदाज़ में जेको सहर आहे उहो माशाल्लाह मूंखे ॿुधाईंदी हलां त हीअ नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान प्रीमियम गोल्डस रूह अफ़सा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे सहकार सां वक़्तु आहे हिते साई जो साई न वधंदासीं साईअ खां पोइ वरी अदी समीना सां वधी कचहरी बि कंदासीं ऐं उन्हनि जे मिठड़े आवाज़ में मालिक जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ॿुधंदासीं वधूं था साई ॾांहुं। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी वीवर सलाम रमज़ान में वरी मां सभिनी खे भलीकार चवां थी नशियात मां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान प्रीमियम गोल्डस रूह अफ़सा ऐं ऑलपर्स क्रीम वारनि जे ताउन सां सभिनी सहकारी कंपनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती ऐं सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं मदाहे मुस्तफ़ा जो टैलेंट मौजूदु आहे अदी समीना ऐं अदी समीना सां कचहरी बि असां कयूं पिया ऐं कचहरी सां गॾोगॾु वरी माशाल्लाह उन्हनि जे मिठड़े आवाज़ में ज़िक्र भी ॿुधूं पिया हाजी मखणो फ़क़ीर भी मौजूदु आहे डॉक्टर ग़ुलाम अली साहब भी मौजूदु आहे ऐं मोहम्मद अब्बास भी मौजूदु आहे। हाँ जेकॾहिं अदी समीना ऐं हाजी मखणा फ़क़ीर मां जी इजाज़त हुजे त अब्बास जे आवाज़ खे ॿुधी वठे है न। बिस्मिल्लाह बाबा माइक जी। हक़ इरफान जो पाया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया, दिल में कुरान समाया तो अली याद आया, दिल में कुरान समाया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया। आदमो नूह पैगंबर हो या हज़रत ईसा, यूनुसो खिज़र हो सलमान के हज़रत मूसा, वक्त इन पर भी जब आया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया। खास घर था अल्लाह का मौजूद मकी कोई न था, घर था अल्लाह का मौजूद मकी कोई न था, कोई आएगा यहाँ ये भी यकी कोई न था, दर्जो दीवार में आया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया। नेज़ा हो तीरो तबर्रा न कोई खंजर न मिला, लाख ढूंढा मगर कुफार का लश्कर न मिला, साफ मैदान नजर आया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया, हक़ इरफान जो पाया तो अली याद आया।
सुभान अल्लाह मौला अली जो ज़िक्र बेअखिन ते ऐं अदी समीना मौजूद आहे। अदी समीना भला इहो ॿुधायो मदाहि मुस्तफ़ा अञा हले पियो, कीअं लॻी मूंखे सिंध टीवी जी टीम, कीअं लॻो तुंहिंजो माहौल, मज़ो आयो? माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो, माशाल्लाह माना अचे पियो न अञा बि? अॼु बि अचे पियो माशाल्लाह। माशाल्लाह। भला मूंखे इमरान भाई क्यों ॾींदो हुयो नात पढ़णु खपे, उहो कीअं छा चवंदो हुयो? क्यों यानी कि शुरू कयो, बस माना शुरू कयो यानी कि शुरू कयो। माशाल्लाह। सो ये कुछ वो जाने चई ॿुधायो न कीअं चवंदो? चई ॿुधाए न कीअं कंदो हो इमरान? रोल ऑन रिकॉर्ड क्यों। वाह वाह। सो ये बहरहाल कुछ टेक्निकी तरीक़ा हूंदा आहिनि। मूंखे ख़बर पई त अदी ॾाढो सुहिणे अंदाज़ में चवंदी आहे, इन करे मां सोचियो त अदी खां भला पुछी वठिजे। ऐं मूंखे इहा बि ख़बर पई आहे त अदी चांवर ॾाढा भला पचाईंदी आहे, है न? सही ख़बर पई आहे न? हां, पुलाव माशाल्लाह अची वेंदो आहे मूंखे पचाइण। ज़बरदस्त ज़बरदस्त। काश तव्हां मूंखे पहिरियों ॿुधायो, मां तव्हांखे चवां अदी पचायूं खयूं अचो त इफ़्तारी में असां सभई मिली करे खाऊं। जी जी जी। पर अॼु लूण कीअं चखियां? अॼु मूंखे रोज़ो हुयो, मूंखे कीअं ख़बर पई लूण अदी असांखे पक हुई त तव्हां पूरो ई विझो आहे। न पर पोइ बि जीअं कॾहिं कॾहिं मिस्टेक थींदी आहे, छो मां जे पेटा सभु कुझु सिखी न ईंदो आहे, केॾो बि सिखियल, पर रोज़े में त माण्हू जेसिताईं चखे नथो तेसिताईं मुतमिन नथो थिए पाण खां, त उहा पेश कीअं करे? इहा बि ॻाल्हि आहे, पर दिलि सां जेका बि शइ पचाइबी आहे न उहा हमेशह सुठी पचंदी आहे। हा, इहा तव्हांजी लख जी ॻाल्हि आहे, है न? रोज़े खां बाद में? हा, रोज़े खां पोइ भला दी। रोज़े खां पोइ इंशाअल्लाह ताला सो असां बि 2 किलो चांवर वठी आया आहियूं, सामान बि वठी आया आहियूं ऐं मतिलबु तकड़ करी पई असांखे चांवर खाराए पोइ वई 2-3 किलो। अॼु मां ऑलरेडी कल्ह खां थकी पई आहियां ॾाढी। हलो भला हे अबा जॾहिं माइक त ॾिजो अदीअ खे। जी अदी समीना, हाणे माइक तव्हां वटि आई आहे त पोइ तव्हां सम्झी वञो त तव्हांजी मिठड़े आवाज़ खे असां ॿुधण था चाहियूं। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अमा आमना अज कई खुदा आबाद तुझी झोलड़ी। अमा आमना अज कई खुदा आबाद तुझी झोलड़ी। लोड पिंगो लोलड़ी, लोड पिंगो लोलड़ी, चई बोल मिठड़ी बोलड़ी। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। अमा आमना अज कई खुदा आबाद तुझी झोलड़ी। आखिरी उम्मत ले तोहफ़ो आ अजीब अची वयो। तुझी झोलीअ में खुदाबंद जो हबीब अची वयो। आखिरी उम्मत ले तोहफ़ो आ अजीब अची वयो। तुझी झोलीअ में खुदाबंद जो हबीब अची वयो। तुझी झोलीअ में खुदाबंद जो हबीब अची वयो। लज रखण आयो लड़ी, लज रखण आयो लड़ी, चई बोल मिठड़ी बोलड़ी। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मां त सदको थियास मखणा अचण वारी रात तां। सिर बचा घोरियास नाले पाक मिठड़ी ज़ात तां। मां त सदको थियास मखणा
अचण वारी रात तां सिर बचा गोरास नाले पाक मिठड़ी ज़ात तां सिर बचा गोरास नाले पाक मिठड़ी ज़ात तां आऊं तबानी गोलड़ी चई बोल मिठड़ी बोलड़ी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अमा आमना अज कई खुदा आबाद तुझी झोलड़ी। अल्लाह सुभान अल्लाह तमामु सुहिणो अंदाज़ ऐं तमामु मिठड़ो माशाल्लाह अंदाज़ आहे अदी जो ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंधी माशाल्लाह चिटी आहे है न ऐं जेके तव्हां ॿोल उचारियो थियूं उहे महसूसु थियनि था उहो किथे बि कॾहिं कॾहिं ईअं खाई वेंदा आहिनि पढ़ण वारा पर माशाल्लाह तव्हांजा उचार एॾा चिटा आहिनि जो हर हिकु लफ़्ज़ सम्झ में अचे थो ऐं इहो हिकिड़ो सुहिणो अंदाज़ हूंदो आहे कंहिं बि पढ़ण वारे जो। सो तव्हां वधीक रोशनी विझी सघो था छो त तव्हां त माशाल्लाह जज बि आहियो ऐं ॾाढा ॾुखिया कमेंट बि ॾिना हूंदव। असांजो जेको प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा हले पियो न इन में अदी जॾहिं पहिरियों असांजे प्रोग्राम में आई न असांखे नात ॿुधाईं त हालांकि असां हैरत में हलिया वियासीं अहिड़ी जज त असां अहिड़ो आवाज़ एॾो लहजो किथे न ॿुधोसीं माना कीअं असां जज कीअं कंदा कॾहिं कॾहिं यकीन कयो मुश्किल थी वेंदो आहे। हा पोइ असां सभिनी जेको आहे सो अदी खे सिलेक्ट कयोसीं पर हर को पंहिंजे हिसाब सां पियो मार्कूं ॾिए थो हर को पंहिंजे हिसाब सां ॾिए थो पियो बहरहाल पोइ जॾहिं आख़िरी मार्कूं अचनि पियूं त उहा ॻाल्हि साॻी अची बीहे पई माना इन में साबित थिए पियो त अदी सभिनी खे पसंदि ईंदी माशाल्लाह अदी जो आवाज़ अदी जो लहजो अदी जा तलफ़ुज़ वॾी ॻाल्हि इहा आहे त अलाह ताला जी एॾी महिरबानी आहे हिन जे मथां जो मिसाल अखियुनि खां माज़ूरी आहे पर दिलि रोशन आहे सही सही तलफ़ुज़ ज़ेर ज़बर पेश हर शइ जो ख़्यालु हा ऐं असांजा जेके नात खाना अचनि पिया न नज़र वारा बि उहे बि हेॾे होॾे करे पिया वञनि पर अदी समीना जो फ़र्क़ु न आयो न ज़बर जो न ज़ेर जो न पेश जो। अलाह साईं जेकॾहिं हिकिड़ी शइ खां महरूम कंदो आहे त उनजे बदिले में अलाह ॾींदो आहे अलाह करम ऐं अदी खे माशाल्लाह पंहिंजे ज़िक्र जे लाइ अलाह साईं मुंतख़िब कयो आहे इन खां वॾी भला माना इन खां वधीक छा पियो थी सघे। सो माशाल्लाह अलाह साईं अञा वधीक अव्हांखे वधाईंदो ऐं जज बि वरी जेके टई हुया माशाल्लाह टिनी जो पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि ज़ौक़ु आहे उन में वरी अॻिते वधण ऐं पंहिंजे पाण खे मञाइण ऐं सुठी नात जो इंतिख़ाब करणु उहो यकीनन हिकिड़ो मुश्किल मरियलु हूंदो आहे। सो माशाल्लाह ऐं डॉक्टर ग़ुलाम अली साहब मौजूदु आहे हाजी मथा फ़कीर माइक जेकॾहिं क़िबला ॾे पहुचाए छॾियो त बिस्मिल्लाह अलाह जे ॾिने मां कुझु ॿुधायो। भेण मां हिकिड़ो शाइर पूरी सिंध टीवी जे नाम थो कयां बिस्मिल्लाह त महबूब जी महफ़िल में तूं गोहर बणियो आहीं गेस्ट महबूब जी महफ़िल में तूं गोहर बणियो आहीं गेस्ट हथ अदब जा ॿधी तो डॉक्टर करे रिक्वेस्ट सलात पढ़ मुझे साईं ते पोइ भाग थींदई बेस्ट बिना हुब हबीब जे कर टाइम न वेही वेस्ट पढ़नात फ़कीर ग़ुलाम अली मत मौक़ो न मिले नेक्स्ट जॾहिं माशर में ॾींदे टेस्ट त पिरी अची पास कंदई। बिस्मिल्लाह हाणे नातिया कलाम थी वञे। सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मद सल्ले अला करीमेना सल्ले अला मुहम्मदिन ओ पिरी तारम बेड़ो तार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलम कंदो नसीब मौला पिरी तारम बेड़ो तार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला साणीअ थी सकरात में साणीअ थी सकरात में साईं साणीअ थी सकरात में ॿियो कोने कोई वफ़ादार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला उते सख्ती मुनकिर नकीर जी सख्ती मुनकिर नकीर जी साईं सख्ती मुनकिर नकीर जी अला सख्ती मुनकिर नकीर जी जॾे पुछंदा सवाल बाचार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला लहद में लाहींदा लाश खे लहद में लाहींदा लाश खे साईं लहद में लाहींदा लाश खे उते ला जाए सार संभार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला गुलाम वली जो अर्ज़ यघा साईं गुलाम वली जो अर्ज़ यघाए साईं गुलाम वली जो अर्ज़ यघा अथई नौकर सारी जमार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह कलमो कंदो नसीब मौला सुभान अल्लाह तमामु सुहिणो अंदाज़ माशाअल्लाह ऐं माइक हाणे अदी समीना ॾींहुं पास कराए छॾियो छो त वक़्तु बि प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाणी ते पहुची चुको आहे अदी समीना वॾी महिरबानी अवां हिते आहियूं ॾाढो सुठो लॻो ऐं माशाअल्लाह तव्हांजो जेको आवाज़ु आहे जेको अंदाज़ आहे उन्हनि जी मदाह मां त थी चुकी आहियां यकीनन जेके हिते जेका ऑडियंस आहे या जेके अव्हांखे ॾिसनि पिया पंहिंजे घरनि में उहे बि अव्हांजे हिन मिठड़े आवाज़ जा मदाह थी विया हूंदा त मुंहिंजी दुआ आहे त अलाह साईं अव्हांखे उमिरि जी सादत बि नसीब करे छो त जेको खटंदो उनजे लाइ वरी उमिरि जी टिकट बि आहे मदाए मुसफ़ा में त वॾी महिरबानी ऐं हाजी मखणो फ़कीर हमेशह मौजूदु हूंदो आहे अव्हांजी वॾी महिरबानी ऐं गुलाम अली साहिबु अव्हांजी वॾी महिरबानी अब्बास साहिबु वॾी महिरबानी अव्हां सभिनी जी ऐं व्यूवर्स तव्हांखे ॿुधाईंदी रहां त हीअ नशात मां सभिनी जे लाइ पेश कई वई करशी जामे शीरी टेलीनो 4G वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स हैदराबाद सुरहान प्रीमियम गोल्डस रूहब सां ऐं ऑलपर्ट्स क्रीम वारनि जे ताबुन सां ऐं जामे शीरी जे हवाले सां ॿुधाईंदी हलां अव्हांखे त हाणे अची वियो आहे सभिनी खे रिफ्रेश करण जे लाइ जामे शीरी कॉड लाइट रिफ्रेशिंग करशी जामे शीरी इन कॉड जे ईंदे ई फिज़ा में रिफ्रेशिंग जो अहसासु बाक़ाइदा फैलिजी वेंदो आहे ऐं इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे ऐं कुझु टाइम खां पोइ कुझु लम्हनि खां पोइ असां सभई मिली इफ़्तारी कंदासीं ऐं इफ़्तारी में यकीनन करशी जामे शीरी जो इस्तेमालु हूंदो ऐं करशी जामे शीरीअ खां बिना असां इफ़्तारी न कंदासीं ज़रूरु पीअंदासीं छो त तमामु घणी रिफ्रेशिंग आहे हा न माशाअल्लाह ॾिसो हाणे अदी बि तस्दीक करे छॾी आहे उन खां अलावा मूंखे ॿुधाईंदी हलां त करशी जामे शीरी संदल ऐं गुलाब मां तयारु कयो वियो आहे 100% ख़ालिस आहे हिन में पाणी जो हिकिड़ो ढोक बि मिलायल न आहे इन करे अञा वधीक हिन जी जेका इन में रिफ्रेशिंग हिकिड़ो एलिमेंट बि आहे ऐं ज़ाइको बि तमामु बहितरीनु आहे उन खां पोइ फोटे जो फ्लेवर बि आहे ऐं उनजो इंतख़ाब बि करे सघो था सो जामे शीरी वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं इजाज़त तव्हांखां चाहींदसि वेंदे वेंदे अदी समीना जे मिठड़े आवाज़ में नातिया कलाम छॾियूं वेंदसि ऐं इंशाअल्लाह हयाती बख़ैर सुभाणे ज़िंदगी साथ तो वरी असां मुलाक़ात थींदी पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी अदी सजण अची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे रंगड़ो रची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे
सजण अची वियो घर आमना जे पहुतुम मुबारक ॾियण लाइ मायूं हुरू अलाह जे तरफ़ खायूं पहुतुम मुबारक ॾियण लाइ मायूं हुरू अलाह जे तरफ़ खायूं झुरमट थी वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे दिल चयो लिख पैन पनो खण बाछ भरे जे जमण सां पियो ॼण दिल चयो लिख पैन पनो खण बाछ भरे जे जमण सां पियो ॼण चंड उभरी वियो चंड उभरी वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे ज़ियारत कां रहियो रूह न कोई हिन मिस्कीन महेसर जो बि ज़ियारत कां रहियो रूह न कोई हिन मिस्कीन महेसर जो बि रूह रसी वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे रंगड़ो रची वियो घर आमना जे सजण अची वियो घर आमना जे Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. आफ्टर ट्रांसमिशन सलाम रमज़ान ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।